ये बई तो वटां बरामद थिया। तुझो वो अशर कंदस दुनिया तो के ॾिसंदी। तू हथ में हथियार खणी ताकतवर थियो आहीं। कुल्लू जित भी पैर रखंदो आहे क़यामत बर्बाद थी वेंदी आहे। क़यामत अयाज रगुन में हैरान जो जल आहे। जे असांजा ॿार बचाई महफ़ूज़ न आहिनि त ॿियो असां कंहिंखे तहफ़ुज़ ॾेई सघूं था। त पोइ इन वर्दी जो कसम जेसी ताईं उन्हनि ज़ालिमनि जो ख़ात्मो न कंदासीं ओते नाहे हटणो। ही उतां जा शिकार आहे जिथां असां खां शिकार खसियो वियो हुयो। पुलिस जी नाकाबंदी छा पाण वटि हथियार न आहिनि? कच्चे जा कुछ धाड़ियल असांजे लाइ चैलेंज बणिजी विया आहिनि। हिन वक्त पुलिस जी ॾाढी नाकाबंदी आहे। एड़ी सोनी गाल करे जो दिलड़ी ठरी पवे। सपना सपना तुझा सपना निंड अचे तन सां। उन्हनि खे रोकण लाइ कानून आहे। तू उनखे पंहिंजो कमु करण ॾे। मुझो भाग हुआ थियो है मुझी मदद कयो। यार फिलहाल ये तो हल केरी छोकरी किथां जी छोकरी छोकरियों तो हजार घुमाए। जे अगर अली विच में आयो त हू मरंदो। तू मुंहिंजी आहीं सिर्फ़ मुंहिंजी।